कल असां हिकिड़े संतन जो सत्संग ॿुधूं पिया त उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई। उन्हनि चयो कि हिकिड़ी माता उन्हनि जे सत्संग में आई ऐं उन पंहिंजो अनुभव ॿुधायो। ये अनुभव ॾाढी ऊंची शइ हूंदी अथव भाई। चओ हरे राम। उन माता उन्हनि संतनि खे पंहिंजो अनुभव ॿुधायो। चई साईं मां 4 सालनि खां तव्हांजी कथा रोज ॿुधंदी आहियां। कॾहिं टीवीअ ते हलंदी आहे, कॾहिं मोबाइल ते, ऐं कोशिश कंदी आहियां कि अगरि आसपास कंहिं शहर में तव्हांजी कथा हुजे त मां लॻभॻि तव्हांजी 4 सालनि खां सभु कथा ॿुधां थी, सभु तव्हांजा सत्संग ॿुधां थी। तो संतनि खे ॾाढी ख़ुशी थी। चयो मां कमाल आहे, 4 साल थी विया तोखे जुड़े भक्ति कीर्तन सां। चयो हा बाबा मां पंहिंजो अनुभव ॿुधायां कि मां कीअं जुड़ियमि। हा ॿुधाए ॿुधाए। अॼु खां ठीक 4 साल पहिरियों मां आत्महत्या करण पई वञा। उन माता ॿुधायो 4 साल पहिरियों मां आत्महत्या करण पई वञा। बसि सोचे वरितो, मन में ठाने वरितो। साम्हूं रेलवे स्टेशन हुई, वञा पई, ॾाढो परेशान पंहिंजे जीवन में। हाणे जेकी बि हुनखे परेशानी रही हूंदी उहो त हुन न ॿुधाई, पर एतिरो परेशान थी चुकी हुई कि हुन निर्णय कयो कि हाणे बसि जीवन ख़तम। श्री कृष्ण गोविंद। मां वञा पई त ठीक रेलवे स्टेशन जे थोड़ो परे तव्हांजी कथा पई हले, तव्हांजो सत्संग पियो हले। मन में इहो वीचार आयो कि हाणे भाई जीवन त मां ख़त्म कयां ई थी, त छो न आखिरी समय मां भक्ति करे वठां। चौरा श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। उन माता चयो कि भाई मां जीवन त ख़त्म करण वञा ई थी, तो छो न मां आखिरी समय हिकु बार भक्ति करे वठां। कॾहिं सत्संग कयो कोन्हे, कॾहिं कथा कीर्तन ते मां वही कोन आहियां, ऐं इन्ही बहाने अंत समय के महात्मा जा दर्शन भी थी वेंदा। माता हली वई अंदर। ओॾी महिल कथा शुरू ही थी। पूरा 3 कलाक वो कथा में वेठी। ऐं कुदरती ईअं थींदो आहे कि असांजे मन में कई ख्याल हूंदा आहिनि, कई वीचार हूंदा आहिनि, ऐं उन ॾींहुं सत्संग भी ओड़ो ई हलंदो आहे। चओ हरे राम। कई बार ईअं थींदो आहे, कई बार। और संतन उन ॾींहुं जेको सत्संग कयो आहे, सभिनि खां पहिरियों त उन्हनि इहो ई चयो कि भैया हे मानुष्य जन्म ॾाढो अनमोल आहे, जेको परमात्मा ॾिनो आहे, ऐं केवल इंसान ई आहे जेको भक्ति करे भगवान खे पाए थो सघे, ॿिए कंहिंजी ताक़त कोन्हे। अहिड़ा ई वचन संतन पूरे 3 कलाकनि में ॿुधाया। अलाए छा भगवान उन्हनि जे घट में वेठा उन माता जे लाइ, वो माता 3 कलाक पोइ रोअंदे रोअंदे निकिती। ओॾी महिल उन प्रण कयो कि बसि हे जीवन जेको मां ख़त्म करण वारी हुयमि, अॼु खां केवल प्रभु जे चरणनि में लॻाईंदुमि। ऐं उन्हनि संतनि खे जंहिंजी कथा ॿुधी उनजो जीवन परिवर्तन थियो। उन पाण अची करे उन्हनि खे ॿुधायो कि बसि उहो ॾींहुं अॼु जो ॾींहुं 4 साल थिया आहिनि निरंतर मां कथा कीर्तन ॿुधंदी आहियां। चओ हरे राम। त ही पेट्रोल पंप अथव भाई, है न। असांजी जीवन जी गाॾी जॾहिं भी लॻे कि भाई कुछ समझ में नथो अचे, चुपचाप अची तव्हां सत्संग में वेही रहो। अरे कंहिंसां हिकु अखर भी ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे, असां सां भी न ॻाल्हाए वञो। चओ हरे राम, है न। बसि अची करे प्रभु सां ॻाल्हाए वञो, भक्ति करे वञो, इहो ई काफ़ी आहे। चओ राम।